अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेट अगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अदब ऐं ज़िंदगी। मैथ्यू आर्नल्ड मुताबिक़ अदब ज़िंदगी जी तनक़ीद आहे, पर हुनजो कमु रुॻो तनक़ीद करणु नाहे, बल्कि हू ज़िंदगी जो तजुर्बो करे थो ऐं उनजी तामीर बि। अदब ज़रिए इंसान पंहिंजे ख़्यालात जो इज़हार करे थो ऐं हू इंसान में शाइस्तगी, ख़्यालनि में वाधारो, एहसासात ऐं नज़ाकत पैदा करे थो। राबिंद्रनाथ टैगोर अदब खे इंसाननि जी भलाई जो तरफ़दार सम्झे थो। हू चवे थो त कला जी जड़ में जेकॾहिं समाजी भलाई जी भावना समायल नाहे त उहा कला बेमाना ऐं बेजान आहे। किन अदीबनि जो चवणु आहे त सचो अदब उहो आहे जेको ज़मान ऐं मकान जे बंधननि खां आजो हुजे, यानी आलमगीर दिलचस्पी वारो हुजे। हुननि जे ख़्याल मूजिबि अदब उहो दर्जो तॾहिं हासिल करे सघंदो जॾहिं उनमें ज़िंदगी जे आर्ज़ी रूपनि या घणनि तणनि सियासी या समाजी मसइलनि जो इज़हार न, पर ज़िंदगी जे उसूलनि ऐं इंसानी स्वभाव जे मुस्तक़िल मसइलनि जी उपटार हुजे। दुनिया जे किन झूननि मशहूर अदीबनि जूं लिखड़ियूं अॼु ताईं बि आलमगीर दिलचस्पी रखनि थियूं, छो त उहे ज़मान ऐं मकान जे कानूननि खां आज़ादु आहिनि। उन्हनि में इंसानी जज़्बनि ऐं ख़्यालनि जी हक़ीक़ी तस्वीर चिटल आहे। इंसानियत लाइ प्यार समायल आहे। अदब हिकु दाई वांगुरु कमु करे थो। हू न फ़क़ति हक़ीक़तनि खां आगाह करे थो, पर उन्हनि खे बदिलाइण लाइ पिणु कोशिशि करे थो। हू न फ़क़ति ज़िंदगीअ ते तनक़ीद करे थो, मगर उनखे बहितर बनाइण जो पैगाम ॾे। अदब जिन जी जड़ हक़ीक़ी ज़िंदगी में खुतल आहे, सो आम माण्हुनि खां जुदा थी नथो सघे। अवामी ज़िंदगी अदीब खे संदसि तख़लीक़ लाइ ज़रखेज़ कचो माल मुहैया करे थी ॾे, जंहिंखे हू पंहिंजे फ़न ऐं कला सां ठपे ठाहे उन मां अदब पैदा करे थो। कला जनता जी आहे, ऊंचियूं पाड़ूं पोरियत अवाम में खुतल हुजणु खपनि। उहा कला अहिड़ी हुजणु घुरिजे जंहिंखे आम अवाम सम्झी सघे ऐं पसंदि करे। उहा हुन जे उमंगनि, ख़्यालनि ऐं जज़्बात जो इज़हार करे ऐं हुननि खे अॻिते वधाए। अॼु सिंध खे अहिड़नि अदीबनि ऐं शाइरनि जी ज़रूरत आहे जेके सिंध जे आम जनता, संदनि गलीज़ ऐं मुर्दा हालत, सियासी बेशऊरी, हारी जी ॾुखी ज़िंदगी, ज़मींदारी ऐं जागीरदारी निज़ाम, ॻोठाणनि जी बदहाली, संदनि रोज़मर्रा जी ज़िंदगी जे हादसनि, खूनरेज़ी, कारोकारी जे मर्ज़, चोरियुनि, धाड़नि ऐं ॿियनि ख़राबनि जी बुनियादी पहलुअनि ते रोशनी विझनि ऐं उन्हनि खे हल करण जा तरीक़ा अवाम आॾो पेश कनि।